लाहौर ख़ैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त JUI सरबराह मौलाना फजल रहमान जेकॾहिं तहरीक इंसाफ़ सां वेहे हा त उहा क़याम जी निशानी हूंदी। KPK जे गवर्नर फैसल करीम कुंडी पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर मियां वट्टूअ सां लाहौर में संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कई, जंहिंमें मुल्की सियासी सूरत हाल ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं कई वयूं। मुलाक़ात खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे KPK जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो त वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जे मजबूरियुनि जो अहसासु आहे, हाणे उन्हीअ जे सख़्त जुमिलनि खे जवाब न ॾींदसि, खेसि चवंदसि त ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइले जे हल ॻोल्हियो। हुन चयो त सूबाई हुकूमत बजट में तालीम जे लाइ 3 अरब रुपया रखिया हुआ, पर ख़र्च 1 रुपयो बि न कयो वियो। फैसल करीम कुंडी मौलाना फजल रहमान ऐं PTI जे हवाले सां हिन चयो त जेकॾहिं मौलाना तहरीक इंसाफ़ सां वेहे हा त उहा क़याम जी निशानी हूंदी। असां त इंतज़ारु करे रहिया आहियूं त मौलाना ऐं गंडापुर हिकु ट्रक ते अवाम खे ख़िताब कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।